अस्सलामुअलैकुम दोस्तों, सॼी कहाणी तव्हांखे अॼु इन वीडियो में ॾींदासीं। असद कुरैशी जी वधीक वीडियो ॾिसिजो ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो जीअं तव्हांखे असद कुरैशी जी कहाणी सम्झ में अची सघे। असद कुरैशी हिकु मशहूरु अदाकार ऐं हिकु हिदायतकार आहे। वल्द इलाही बख्श कुरैशी 1 मई 1955 ईस्वी शिकारपुर में ॼाओ ऐं इंटर ताईं तइलीम शिकारपुर मां असद कुरैशी हासिल कयईं। ऐं असद कुरैशी ॿिया केतिरा ई फिल्म ठाहे पंहिंजी शोहरत हासिल करे वरिती। ऐं उन खां पोइ असद कुरैशी जा वीडियो ड्रामनि में अची विया। पत्थर दिल, कारो सिज, पंहिंजा प्रवास सभई इन में, ऐं ॿिया वग़ैरह वग़ैरह ड्रामा बि इन में। तव्हां जिथे किथे ॾिसंदो त असद कुरैशी जी वीडियो इन में आहे, मतिलबु ड्रामे में असद कुरैशी आहे। ऐं असद कुरैशी जी शादी 1991 में पंहिंजे माइटनि में थी। ऐं असद कुरैशी हींअर कराची में रिहाइश पई करे। ऐं हिन पोइ फिल्म बरा, दरिया पार ऐं सिंधु किनारी ऐं किनारे ड्रामे जो डायरेक्टर हू पाण हो। ऐं असद कुरैशी उन ड्रामे जो एडिटर बि हो। ऐं असद कुरैशी ड्रामनि जे विच में कुझु तइलीम बि हासिल कंदो रहियो। ऐं 1971 बाद फिल्म डायरेक्शन मतिलबु कमु कयईं। करण अब्दुल लतीफ़ साकी ऐं शाहबाज दराने जे अक्सर ॼाण ते हू अदाकार ते लही पियो। उन पहिरीं फिल्म जी शुरूआत 1981 में कयईं ऐं हुन हैदर फिल्म में वधि खां वधीक अदाकारी कयईं। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब, ऐं असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो त वीडियो खे लाइक और चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो।